अॼु पाण शाइर गोवर्धन भारती जे किताब शीशे जा घर जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। शीशे जा घर किताब MA फाइनल सिंधी जे सिलेबस जे 5 पेपर में रखियल आहे। किताब जे बारे में ॼाण खां अवल अचो त ॾिसूं शाइर गोवर्धन भारतीअ जो सिंधी साहित्य जे नज़्म में कहिड़ो योगदान आहे। भारती साहिब तमामु घणे अरसे खां सिंधी साहित्य सिरजण में लॻल आहे। कविता ऐं नाटक में संदसि ख़ासि दिलचस्पी रही आहे। तंहिंखां सवाइ हिन कुझु कहाणियूं, मज़मून, मक़ाला ऐं संगीत रूप बि लिखिया आहिनि। अदब जी हर शाख खे पंहिंजे इज़हार जो ज़रियो बणायो अथई। हिन साहिब जा अटकल 22 किताब साहित्य जे जुदा जुदा सिन्फ़ुनि ते शाया थी चुका आहिनि। श्री गोवर्धन भारती उन्हनि थोरनि शाइरनि मां आहे जिन जी शाइरीअ में संगीत जी लय आहे। संदसि शेर ऐं गीत वक़्तु बि वक़्तु अख़बारुनि ऐं रसालनि में शाया थींदा रहिया आहिनि। जेतोणीकि हिन साहिब नज़्म ऐं नसुर ॿिन्ही ते कलम आज़माइश कई आहे, त बि बुनियादी तौरु ही साहिब शाइर आहे। संदसि मुख़्तलिफ़ याने अलॻि अलॻि शाइरी जा किताब हिन रीति आहिनि। गुल ऐं मुखड़ियूं सन 1956 ईस्वीअ में, लातियूं 1958 में, उठा मींहं मलीर 1966 में, कथा उॾेरे लाल जी 1967 में, पेके हली वेंदी साईं 1968 में, काणो बि अघाणो 1970 ईस्वीअ में, आव कुननि में काहे 1973 में, अगड़ियुनि जा अॻवान 1973 में, उॾुर पखी अलबेला 1974 में, लाॾो लाॾी आणींदो 1975 में, लाटरी लखनि जी 1976 में, संतनि जो सरदार कंवर 1976 ईस्वीअ में, सोन जहिड़ी मछली 1977 में, ओ रामा पीर 1977 में, तन्हाई ऐं कौड़ो दूंहों 1980 में ऐं शीशे जा घर 1988 ईस्वीअ में। श्री गोवर्धन भारतीअ जो बहितरीनु गुटको आहे, जंहिं में वायुनि, गीतनि ऐं गज़लुनि खे समायो वियो आहे। हिन गुटके जे शाया थियण खां अॻु ई भारती साहिब गीत ऐं नज़्म जे खेत्र में मक़बूलियत हासिल करे चुको हो। मक़बूलियत माना कामयाबी, सफलता हासिल करे चुको हो। लिहाज़न शीशे जा घर गुटके अदबी हलक़नि में हलचल मचाए छॾी। किताब सरकारी इदारनि जो बि ध्यानु छिकायो ऐं उन खे गुज़िरियल 3 सालनि जो बहितरीनु किताब मञी खेसि 1990 ईस्वीअ में मरकज़ी साहित्य अकादमीअ जो इनाम अता कयो वियो। में भारतीय शीशे वांगुरु पंहिंजे नाज़ुक दिलि जा नाज़ुक जज़्बा भरिया आहिनि। हिन मजमूए जी पहिरें भाङे में वायूं ॾिनल आहिनि। वाई भारतीअ जी महबूब सिन्फ़ आहे, जंहिं ते खेसि पूरो दस्तरस आहे, माना होशियारी हासिल आहे। वाई पुराणी सिंधी कविता जी हिकु सिन्फ़ आहे, जंहिं खे संदसि क़दीम शाइर शाह लतीफ़ जनमु ॾिनो। शेख अयास तात्यो ऐं फ़तेहचंद शर्मा, गोवर्धन भारती, नारायण श्याम, वासुदेव निर्मल ऐं किन ॿियनि शाइरनि उन खे सजायो ऐं संवारियो आहे। पर वायुनि जी रवानीअ में शायदि ई को सिंधी कवि भारतीअ सां बर मेचे सघंदो, माना उन सां पुॼाणी करे सघंदो। वाईअ में मिसराउनि जो बंधन कोन हूंदो आहे। तंहिं करे गोवर्धन भारतीअ वायूं 6 खां वठी 10 मिसराउनि जूं लिखियूं आहिनि। हिन साहिब अटकल 30 वायूं लिखियूं आहिनि, जिन में जुदा जुदा मज़मून ऐं नवां नवां ख़्याल ॾिनल आहिनि। संदसि किन वायुनि में शाह साहिब जे सूरमियुनि जा दास्तान आहिनि, जेके अॻे शाया थियल किताब आव कुननि में काहे उनवान सां, माना सिरे सां मजमूए में ॾिनल आहिनि। हिन मजमूए में 9 वायूं आहिनि, जेके संदसि फ़न जी याने कला जी अकासी याने प्रदर्शन कनि थियूं। हिन ॾिनल वाईअ में नयूं तशबीहूं ऐं रूपक अलंकार जो इस्तेमालु आहे। जहिड़ोकि पेश आहे: शहतूती चप चुमी प्यार जा, सूंहं खे सूरज मुखी बणाए, उॾरी वियो मौसम जो पंछी।
या हिकु ॿियो एग्ज़ाम्पल हिन रीति आहे, प्यार भरिया ही पुखरा जी पल मेंदीअ रतड़ी राति मिलण जी। माण्हूअ मां तहज़ीब मोकिलाईंदी थी वञे, गोया हू जंगली बणिजी पियो आहे। तॾहिं शाइर चवे थो त माण्हू माण्हू मिरूं लॻे थो, बस्ती बस्ती ॼण जंगल आ। हिन कविता में तजनीस हरफ़ी माना अनुप्रास अलंकार जो इस्तेमालु ख़ूबीअ सां कयो आहे। नए रंग में रंगियल संदसि वाईअ जूं ॿ मिसराऊं पेश आहिनि। पहिरीं मिसरा में त काफ़िया ॾाढी ख़ूबीअ सां फॿाया विया आहिनि, जीअं त चवे थो त हर को शहरी ॾेंभू ज़हरी मारे कहरी डंग, शहर खां बहितर बाया जंग। संदसि रोमानवी रंग में ॿधल हीअ वाई बि तमामु मशहूरु आहे, जीअं त हाम मथां हथड़नि हर खेड़िया फतकी फुटण लॻा अमृत फल। शीशे जा घर जे ॿिए भाङे में 8 गीत ॾिनल आहिनि, जेके हिंदी छंद ते ॿधल आहिनि। ख़्याल जी का नवाण न हुअण जे बावजूदि भारतीय उन्हनि खे पंहिंजे ई ढंग सां पेश कयो आहे। जीअं त हिकु बंद में असां इन जो एग्ज़ाम्पल वठी सघूं था, अमन बणाए थो एटम बम, मज़हब फ़तने जो सामान, कीअं न ख़ुदा शैतान जे विच में लटकियो पियो आहे इंसान, हर पल गोया पोयों पल्ला, सायत सायत ॼण सकरात, यादि आई ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में काफ़ीअ जहिड़ी कारी रात। शीशे जा घर जे टिएं भाङे में 30 गज़ल ॾिनल आहिनि। भारतीय साहिब जी मुंहिंजी ॼाण मूजिबि ही पहिरियों मजमू आहे जंहिंमें हिन गज़ल समूया आहिनि। श्री भारती साहिब नारायण श्याम, अर्जन शाद, एम कमल, कृष्ण राही ऐं अर्जुन हासिद जहिड़नि गज़लगू शाइरनि जे सुफ़ में अचण लाइ सिरगुर्दान आहे। पर जीअं चवंदा आहिनि त संदसि शाइरीअ ते संगीत हावी रहियो आहे, तंहिं करे संदसि गज़लुनि में बि हिंदी छंद ऐं गीतनि जो असरु आहे। बावजूदि उन जे संदसि के गज़ल अहिड़ा ज़रूरु आहिनि जेके आला गज़लगू शाइर तौरु संदसि सुञाणप कराइनि था, जीअं त पुख़्ता पवंस भल पंजोड़, शींहं तॾहिं बि कंदो गजगोड़, या दलील जा दिलि में बाब पोखियूं, सुवाल पोखियूं जवाब पोखियूं। हिकु ॿियो एग्ज़ाम्पल आहे, अॼु जे युग जा सभ्य जनावर, रूह ॼामड़ा जिस्म कदावर, यानी अॼु जे युग जा जेके सभ्य जनावर आहिनि उन्हनि जी आत्मा जेका आहे उहा तमामु नंढड़ी आहे ऐं उन जा शरीर जेको आहे तमामु कदावर आहे। संदसि जमालियती पहलूअ जी हिकु झलक बि निमाया आहे, जीअं त जलंदड़ जिस्म, भड़कंदड़ जज़्बा, रिझंदड़ सोन जियां जोबन, तोबिन अहिड़ी शोले जहिड़ी, मूं न गुज़ारी काई शाम। लॻभॻि ही किताबु माल ऐं रूमाल ॿिन्ही खां आला दर्जे जो आहे। प्रभु वफ़ा भारती साहिब जा लिखियो आहे त भारतीअ जे शहर जूं ख़ासि ख़ूबियूं आहिनि मधुरता, सरलता, सलासत। संदसि लफ़्ज़नि जी चूंड, ॿोलीअ जी सादगी, मौज़ुअनि जी गूनागत ऐं शाइरानी तर्नम, इन्हनि ख़ूबियुनि करे ई हिन शाइर आम जी दिलनि में माना जनता जी दिलि में जॻह पाती आहे। हिन साहिब ॿारनि लाइ बि तमामु सुहिणा गीत रचिया आहिनि, जेके लातियो उनवान यानी सिरे हेठि किताब में कठा कयल आहिनि। इन्हीअ किताब ते पिणु भारती साहिब खे भारत सरकार जे तइलीम विभाग पारां इनाम बि मिली चुको आहे। अॼु जे दौर में जॾहिं हर को वाह वाही ऐं वाखाण जो बुखियो आहे, तॾहिं भारती साहिबु ठली वाखाण खां वह वेंदड़ आहे, माना परे भॼंदड़ आहे। हू चाहे थो त मां त तनक़ीद जे पथर सां न हरगिज़ मरंदुसि, मूंखे वाखाण जे गुल सां मता मारे कोई। शाइर गोवर्धन भारतीअ जो जीवन में पूर्ण विश्वास आहे। संदसि आशावादी नज़रियो नओं नगमो गीत जे हिननि मिसराउनि मां निमाया आहे। फरमाए थो त मां जियां पियो छो त जीवन में अथमि विश्वास, मां अटल विश्वास सां लिखंदुसि नओं इतिहास, मुरकंदे मायूस धरती, मुरकंदो आकाश, छो त ही इतिहास आणींदो नई प्रभात, आह बस पोयनि पसाहनि ते अंधेरी रात।
ज़ाहिर आहे त शाइर गोवर्धन भारती आशावादी आहे ऐं हिन जो जीवन में पिणु अटूट विश्वास आहे। बसि अॼु एतिरो ई। सुभाणे पाण गोवर्धन भारतीअ जे साहित्य जे नसुर में कहिड़ो योगदान आहे उन जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं।